दोदापुर वेझो सिंध बलोचिस्तान खे मिलाईंदड़ मुख्य रोड जो कमु गुज़िरियल 8 सालनि खां वठी मुकमल न थी सघियो आहे। ठेकेदार रोड ते पथर विछाए ग़ाइब थी वियो आहे। इलाइक़े वासी ऐं मुसाफ़िर सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। ॻोठाणनि ऐं मुसाफ़िरनि ठेकेदार ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुज़ाहिरीन सिंध बलोचिस्तान खे मिलाईंदड़ मेन रोड कोटड़ी शाख वटि रोड ते रुकावटूं रखी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन मौक़े ते मुज़ाहिरीन कोशिश सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो हे रोड आहे, असांखे वॾो तकलीफ़ आहे। दोदापुर जा अस्पताल अचण वञण जे लाइ वॾो असांखे तकलीफ़ आहे। जेको आहे को माण्हू बीमार थिए थो, रते देरे ताईं वञण ते बि असांखे 2-3 कलाक लॻनि था। हालात ख़राब, रोड भॻल। हे असां वॾेरनि खे वोट ॾियूं था, इजाज़ ख़ान खे, मुमताज़ ख़ान खे वोट ॾिनोसीं, जखरानी साहिबनि खे। हे जेको वोट न आहे, बसि ईअं सही कयूं असांजे रोड जो। असां जेको हुननि खे चऊं था, असांजे चवण में असर बि नथा कनि। असांजा वस वारात इहे आहिनि। असांजो अदी फरहाल टालपुर खे, रुकेशटा ऐं ज़रदारी साहब, आसिफ अली ज़रदारी साहब खे ऐं बिलावल साहब खे महिरबानी करे ख़ुदा रा असांखे रोड ठाहिराए ॾे। असांखे तमामु तकलीफ़ आहे। असांखे तमामु असां मुश्किल जे घड़ी में गुज़रूं था। असां तव्हांजा वोटर आहियूं, असां तव्हांजा वर्कर आहियूं। असांखे महिरबानी करे असांखे रोड ठाहिराए ॾियो। ख़ुदा जे वास्ते रोड ठाहिराए ॾियो। मोहतरमा ॾे ॾिसो, उन जे चङाई ॾे ॾिसो, उन जे सदके असांखे रोड ठाहिराए ॾियो। आज़ारा तकलीफ़ पुल ॾिठल आहिनि। जीअं तव्हां एहतिजाज कंदड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधूं, इन जो इहो ई चवणु आहे त सिंध ऐं बलोचिस्तान खे मिलाईंदड़ मेन रोड जो कमु गुज़िरियल 8 सालनि खां वठी जेको मुकमल न थी सघियो आहे। ठेकेदार रज़ाक बराणी किरोड़नि रुपया गिरकाए वियो आहे। ठेकेदार सिर्फ़ु रोड ते पथर विछाए ग़ाइब थी वियो आहे। हिननि वधीक चयो त इलेक्शन जे वक़्तु तक जा नुमाइंदा हज़ारे वाइदा करे विया आहिनि त हिन रोड जो कमु मुकमल कराईंदासीं या वरी ठेकेदार ख़िलाफ़ कार्रवाई करे ठेकेदार खे जेल में विझाईंदासीं। पर हिननि हज़ारनि वाइदनि मां हिकु बि वाइदो जेको आहे वफ़ा नाहे कयो। हिननि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, मेडियम फरयाल टालपर, सदर आसफ अली ज़रदारी, MNA मीर इजाज़ हुसैन जखरानी, MPA मीर मुमताज़ हुसैन जखरानी खां मुतालबो कयो त ख़ुदा नोटिस वठी करे हिन रोड जो जेको कमु आहे उहो मुकमल करायो वञे ऐं ठेकेदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कैमरा टीम सां गॾु अख़्तियार मुंदराणी, कोशिश, दोदापुर।